वअला आलिहि त्तय्यिबीन त्ताहिरीन। अम्मा बादु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वमा खलक़तुल जिन्न वल इंस वमा खलक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून। वक़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ला युमिनु अहदुकुम हत्ता अकूना अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नासि अजमईन। सदक़ल्लाहु व सदक़न नबियुल करीम। अपने मन में डूब कर पा जा सरागे जिंदगी। अपने मन में डूब कर पा जा सरागे जिंदगी। तो अगर मेरा नहीं बनता न बन, अपना तो बन। पानी पानी कर गई मुझको कलंदर की ये बात। जब झुका तो गैर के आगे, न तन तेरा न मन। कदर कुरान दी क्या जान ए दुनियादार नबी ने। कदर कुरान दी क्या जान ए दुनियादार नबी ने। कदर कुरान दी जान वाले वन सुतड़े शहर मदीने। बदलेगा जमाना लाख मगर कुरान न बदला जाएगा। बदलेगा जमाना लाख मगर कुरान न बदला जाएगा। है कौल मोहम्मद कौल खुदा, फरमान न बदला जाएगा। दरूद शरीफ। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। दोस्त थोरो थोरो पांजी चाय खाते सुरिय चले। दरूद के मनन पढ़ण वारा थोरो थोरो वधी अचो। कोई तो जमात घणी आहे, थोड़ी जगह भी बनायो ऐं कुरान जे वेझा थींदो तो अल्लाह जी रहमत तव्हांजे वेझो थींदी। दोस्तों, मां जे साम्हूं कुरान शरीफ जी सूरत ज़ारियात मां हिकड़ी आयत जी तिलावत जो शरफ हासिल कयो आहे। ऐं पाण करीम जन जे सही बुखारी जी अहिड़ी हदीस मां हिकड़ी हदीस अवांजे साम्हूं पढ़ी तम। अल्लाह खां दुआ है कि रब साईं सही समझण समझाइण
अमल करण जी तौफीक अता कयो। अॼु जेका तकरीर आहे जेकॾहिं तव्हां गंढ में ॿधी त सभिनी नबियनि जूं तकरीरूं तव्हां गंढ में ॿधी करे तकरीर हिकिड़ी आहे मुख़्तसिर आहे डिघी बि न आहे पर एॾी जामियो आहे जो उन में तमाम अंबियाए किराम जे प्रोग्राम अची थो वञे ऐं पूरो दीन सम्झ में अची थो वञे। उहा तकरीर में ॿ हिसा आहिनि। हिकिड़ो हिसो इहो आहे त अल्लाह जी सुञाण कंहिं किताब मां बैला जी कंहिं मां ज़ूला जी कंहिं मां बाट मैथ कंहिं मां कहिड़ो इल्मु मिले कंहिं खां कहिड़ो इल्मु मिले हिन मां अल्लाह जी सुञाण मिलंदी। अल्लाह ताला इन आयत में फरमाया वमा खलक़तुल जिन्न वल इंस यानी मां ही ख़ल्क़ियो आहे इंसाननि ऐं जिन्ननि खे। मां थोरो तर्जुमो ॿिए नमूने कयां। इहो हसर जो तर्जुमो इस बात में कयां थो उते नफ़ीअ में आहे त मां ई ख़ल्क़ियो आहे इंसाननि ऐं जिन्ननि खे। ख़ल्क़ण वारो मां अल्लाह आहियां। माण्हू भुली विया आहिनि। को पीर बख़्श सॾाए थो को कलंदर बख़्श सॾाए थो कोई अली बख़्श सॾाए थो को नबी बख़्श सॾाए थो को कंहिंजो बख़्शल को कंहिंजो बख़्शल। पर रब क़ुरान में तो फरमाए त सब जो ख़ालिक मां आहियां। अल्लाहु ख़ालिकु कुल्ल शै ख़ालिकु कुल्ल शै। रब से तो फरमाए सारी शैन जो ख़ालिक अकेलो मां अल्लाह आहियां। पर माण्हू छो भुला आहिनि त माण्हू बि त ठाहींदा आहिनि। मसलो इहो आहे तॾहिं उहो माण्हू भुली वियो आहे सम्झी नथो सघे। माण्हू त ठाहींदो आहे ढकण बि ठाहींदो आहे लोहर बि ठाहींदो आहे डॉक्टर में हड्डी भगल डॉक्टरीअ में हड्डी भगल डॉक्टर बि ठाहींदो आहे। इंजीनियर बि नक्शो ठाहींदो आहे। राज़ो बि दीवारूं दर मिस्त्री बि ठाहींदो आहे। अब ये न ठाहींदा ॻाल्हाईंदा हलो यार एक तरफ़ा तकरीर न हलंदी। तव्हां कुछ ॻाल्हि मिलाईंदो त ॻाल्हि सम्झ में वेंदी न त मां सुरला ॿुधायूं इधर उधर ठकाव हयूं हलियो ॻाल्हि सम्झो चङी तरह। माण्हुनि खे भुल थी आहे त माण्हू बि त ठाहिनि था। कारूं ठाहियूं अथनि मोटरूं ठाहियूं अथनि जहाज ठाहिया अथनि त भला पोइ बुज़ुर्ग पीर ॿार छो न ठाहींदो। अब ॻाल्हि सम्झो था न। माण्हू खे भुल थो थी। इहा भुल उनखे थींदी जेको क़ुरान नथो पढ़े। कुरान में रब से फरमा तबारकल्लज़ी नज़्ज़लल फुरक़ान नज़्ज़लल फुरक़ान अला अब्दिही लियकून लिल आलमीन नज़ीरा। रब से फरमाओ वो बाबरकत रब जंहिं पंहिंजे पाने ते हे फ़र्क़ ॾेखारण वारो किताब मोकिलियो आहे जंहिं ख़ालिक ऐं मख़लूक जो फ़र्क़ ॾेखारियो। क़ुरान सम्झो। उहे त 8 ॻाल्हियूं मुंहिंजे ज़हन में पर सभु नथो ॿुधायां। 3 फ़र्क़ थुला थुला रब पंहिंजी तख़लीक़ ऐं माण्हुनि जी तख़लीक़ में ॿुधाया आहिनि। माण्हू ठाहींदो कुछ हुजेसि अब आप भुलो न। ढकण खे तो काठी कोने बाक़ी दरियूं दरवाजा इंग्लिश ठाहे दे फर्नीचर फर्स्ट क्लास बनाए काठी कोने ठाहींदो ॻाल्हायो न ठाहींदो।
लोहर वट लोह न हुजे न ठाहींदो, दर्जी वट कपड़ो न हुजे न ठाहींदो, इंजीनियर वट पना पेंसिलूं न हुजन नक्शो ठाहे न सघंदो, डॉक्टर वट ऑपरेशन जो सामान न हुजे न ठाहे सघंदो। रब तो फरमाए माना छो तो भुले माण्हू ठाहींदा आहिनि कुझु हुजे, मां अल्लाह ठाहींदो आहियां। न जमीन जो मटीरियल, न आसमान जो सामान, न कायनात जो वजूद। इज़ा अराद शैअन अन यक़ूल लहू कुन फयकून। फरमा मुंहिंजो ठाहिणी निरालो आहे, तो वट कुझु हुजे त ठाहींदे। रब तो फरमाए मां वट कुछ भी न हुयो, मां पांजे अंदर में चयो हीअं जहान ठही पवे, मटीरियल भी अची वियो, सामान भी निकिरी वियो, सूरतूं भी वठजी आयूं। फरमायो मुंहिंजो ठाहिण कुछ भी न हुजे त बि ठाहे वञा, तूं ठाहींदे कुछ हूंदो ई त ठाहींदे, न त ठाहे न सघंदे। हिकिड़ो फर्क़ मुख़्तसर तो मां ॻाल्हायां। ॿियो फर्क माण्हू ठाहींदो रोशनीअ में, माण्हू ठाहींदो रखण खे चओ वाहुलो अंधारीअ में हला, ॻाल्हायो बाबा, हलाईंदो त हथ कटींदो। दर्जीअ खे चओ त सिलाई ऊंधारीअ में कर, न करे सघंदो। इंजीनियर खे चओ ऊंधारीअ में नक्शो ठाह, न ठाहे सघंदो। रब तो कुरान में फरमाए फी ज़ुलुमातिन सलास, मां टिन ऊंधारिन में कारीगिरी थो कयां। अम्मा जे पेट जी ऊंधारी, रहम जी ऊंधारी, ॿार ते पर्दो चढ़ियो पियो आहे, पर्दे जी ऊंधारी, किन्ने कतरे ते कारीगिरी थो कयां। हो अल्लज़ी युसव्विरुकुम फिल अरहाम कैफ यशा। कालिब सागो आ, पर जुदा जुदा सूरतूं ठाहे सतनी पुटन के जुदा जुदा मोकिलियो। कालिब सागो न समझे। अगर सिर जो हिकिड़ो कालिब हुजे, थपींदा वञो सागियूं सिरां निकिरंदियूं, बदल न। कालिब बदलजे त वॾो कंदे कालिब त पोइ वॾी निकिरंदी। हिकिड़ो ई कालिब आहे त सिर हिकिड़ी ई कालिब जी हिकिड़ी जहिड़ी हूंदी। रब तो फरमाया अबू भी सागो, अम्मा भी सागी, कालिब को न थो बदलाया, पर सत पुट ॼाईंदसि, सत धियां ईंदसि। तोखे जुदा जुदा सूरतूं सभ जूं नज़रंदियूं, को थुलो हूंदो, को सनो हूंदो, कंहिंजो नक मथे, कंहिंजो हेठि, कंहिंजूं अखियूं सनियूं, कंहिंजूं वॾियूं। फरमाऊं कालिब सागो आहे, युसव्विरुकुम फिल अरहाम कैफ यशा। या मुंहिंजी कारीगिरी आहे जो ऊंधारीअ में जुदा जुदा सूरतूं ॾेई साॻे कालिब मां ॿाहिरि थो तव्हांखे। सौलिया मसलो सौलो आहे, यार ज़िद्दी आहे। वे त ॻाल्हि सम्झ में ईंदसि, क़ुरान सम्झाईंदो, सवले नमूने सम्झाईंदो, पर अफ़सोस क़ुरान सम्झण जो तयारी में न आहे। वलक़द यस्सरनल क़ुरान लिज़िक्रि फहल मिन मुद्दकिर। रब से फरमायो हे त मां सवली ज़बान में सम्झायो आहे तव्हांखे, पोइ बि तव्हांखे सम्झ में नथो अचे। चइबो त तव्हां में ख़राबी आहे, ॿुधण ई नथो चाहे। अब घणा फ़र्क़ ॿुधाया मां। माण्हू ठाहींदो कुझु हुजे त ठाहींदो, अल्लाह ठाहींदो कुझु बि न हुजे त बि ठाहे। माण्हू रोशनीअ में ठाहींदो, अल्लाह ऊंधारिन में ठाहींदो। ॿुधो टियों फ़र्क़ बि सम्झी वठो। माण्हू ठाहींदो, अॻिते न हलंदो। अॻिते एक गिलास माण्हुनि जो ठहियल आहे, हिनखे पूरियों 5 गिलास फुटी ईंदा। ॻाल्हायो नथा।
अब ही मैज़ माण्हुनि जी ठहियल आहे हिन मैज़ मां ॿ मैज़ूं ॿियूं बि निकिरी ईंदियूं साइकिल मोटर माण्हुनि जो ठहियल आहे मोबाइल माण्हुनि जी ठहियल आहे हिनखे पूरींदासीं त 5 मोबाइलूं ॼाई पवंदियूं थींदो या इन्हीअ जो हदीरो गुम थी वेंदो ॻाल्हि सम्झो थोरी तवजे सां रब थो फरमाए चरिया मां कणक जो दाणो ठाहियो ताणे मां दाणा निकिरंदा मां जूअर जो दाणो ठाहियो ताणे मां दाणा निकिरंदा मां बाजरीअ जो दाणो ठाहियो ताणे मां दाणा निकिरंदा मां बकरी ठाही बकरीअ मां बकरियूं निकिरंदियूं फरमाओ मां आदम ठाहियो आदम मां आदमी निकिरंदा वेंदा ख़लक़ू क ख़ल्क़िही फतशाबहल ख़ल्क़ु अलैहिम मुंहिंजो ठाहिण त कंहिंखे बि न ईंदो आहे पोइ ॻाल्हि छो विझणा ईंदो आहे चओ न कलंदर जो ठाहिण वारो पीरनि फ़क़ीरनि खे बनाइण अली नबीअ खे बि बनाइण वारो अल्लाह ॻाल्हि सम्झो होश में वियो मारो इलाको तव्हांजो आहे क़ौमूं ॿियूं बि वेठियूं ॻाल्हि सम्झो थोरी तवजे त क़ुरान थो सम्झाए तव्हां सभिनी जो ख़ालिक मां आहियां जेको ठाहींदो आहे उहो मक़सद बि ॿुधाईंदो हाणे ॿियो मरेलो अब ट्रैक्टर जंहिं ठाहियो उन ॿुधायो न ट्रैक्टर जो हे कमु आहे हिनखे हीअं हलायो त हीअ हर बि हणंदो कीण बि हणंदो गाॾो बि छिकींदो तुंहिंजो पंप बि हलाईंदो थ्रेशर खे बि हेठि ईंदो हिनजी इंजन पावरफुल असां रखी आहे उहो ॿुधाए थो त हिन ट्रैक्टर मां छो ठाहियो हिन जा फ़ाइदा इहो छो त उहो ॿुधाईंदो जेको ठाहींदो ॻाल्हि सम्झो था यार अब उन ट्रैक्टर वारे ॿुधायो त ट्रैक्टर में 3 टांकियूं आहिनि ॾिठो अथव ट्रैक्टर लॻे थो तव्हां ॾे हेॾे न हलंदा आहिनि न उन में 3 टांकियूं हूंदियूं हिकिड़ी टांकीअ में डीज़ल पवंदो आहे ॿी में पाणी पवंदो आहे रेडिएटर वारी टांकीअ में 3 टांकीअ में मोबिल पवंदो आहे जंहिंसां इंजन नरम थी हलंदी आहे ॻाल्हि सम्झो था वो उन जंहिं ठाहियो उन इहो बि ॿुधायो त मां हिन कम लाइ ठाहियो आहे हिन खे हलायो बि हिन नमूने सां हिन टांकीअ में ही शइ हिन में ही तूं जेकॾहिं असां तव्हां मञूं था न त असांखे कंहिं ठाहियो ऐं उन हलाइण जो तरीक़ो बि सम्झायो उन हलाइण जो त बाबा ही शइ हलाल ही हराम हेॾे न विझजांइ होॾे न विझजांइ ॻाल्हि सम्झो था न तूं जेका पेट्रोल डीज़ल वारी टांकी आहे उन में पाणी भरे छॾियो जेका मोबिल वारी टांकी आहे उन में डीज़ल भरे छॾियो हा सही जेका वरी डीज़ल वारी टांकी आहे उन में वरी मोबिल दॿे छॾियो इहा हलंदी या गाल है जेका मां आयत पढ़ी आ वो समझाए तो अल्लाह वमा खलक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून असा इंसान ने जिनन के पैदा ही कयो आ इन्हीअ जे लाइ त मुंहिंजी इबादत कन यानी मुंहिंजो हुकुम मञन ठाहियो असां त असांजो हुकुम मञींदो जेका शइ जीअं चई थसे ईअं हलाईंदो त कम धरतीअ जो सही न त ज़हरल फसाद फिल बर्रि वल बहर बिमा कसबत ऐदिन नास माण्हुनि जे ख़्यालनि ते कम खे हलाईंदे त रब से तो फरमाए दरियाहन में भी फसाद समुंडन में भी फसाद तमाम माण्हुनि पंहिंजे हथ सां आंदा आहिनि मुंहिंजे तरीक़े ते हलायो त दुनिया भी जन्नत थी वेंदी एॾे तवजो में छो धारींदा आहियो छेणो वॾो लाइ अब ॻाल्हायो त छा शौक़ीन न आहियो छा न मेहन जा न गमेन जा अब में धारियो था खीर जे लाइ खीर ॾे थी ॾबी आहे मंडकाए हले थी
आजे सिंह हेठ किरियल थस हेरे तवजो कजो सफा दिसण जी मोचारिया पर खीर अधमण दे थी त चौंदे मौलवी साहब में थी में अब आए पर जेकरे कुंडी हुजे सोनी सेबती आलीशान दिगो पांच सनड़ो कुछ आलीशान हेडो ओ सोना थणो न जा अजे मणकीदार अखियों चमकंदी अचे थी पई पर खीर जो सिपो ही न थ त चवंदे मौलवी एका साईं जी फंडरा होले दबे खैर में अब आया ना छो छो ये चवंदा त जह कमलाए में वर्ती से उहा कोठी में हमा कम मिलंदो त उनखे सुठो चवंदा से पर जंहिंखां उहो कम खीर वारो जंहिंजे करे आंधी थसे नथो मिले त चवंदासे कम जी ना इकास इहो ही मसलो आ अल्लाह सही तो फरमाए तो जो खालिक मां आया छो खलकियो थम त तू मुंहिंजी इबादत कर हाणे जेकॾहिं तू गरीब आहीं वारीअ ते वेठो आ कपड़ा मेरा थी पर अल्लाह जे सद ते भजंदो थो वञे दीन जो हुकुम पूरो थो करे त रब साईं खे वणे थो त जंहिं कम लाइ ठाहियो थमांस आंदो थमांस उहो कम पूरो थो करे त भलो माण्हू आ पर बोस्कीअ जो वॻो पातल हुजई कार ते वेठो हुजे नौकर चाकर हुजनी टॉप दर्जे जा अतर अमीर लॻल हुजनी पर अल्लाह जी इबादत न थो करे त उन सोहणी में वांगुर आहे जेका फंडर बनेला तू भी जहन्नम जी फंडर बनजी वेंदे इन करे हथ मथे करे चओ त रब जी गाल मनींदा सुभान अल्लाह अब कहंदी फंडर न थियो ॻाल्हि समझो कम जेको आहे वो इबादत आहे हाने थोड़ो अॻिते थो वधा अञा कुरान शरीफ में तमाम नबी जेके पढ़ियल लिखियल वेठा आहिनि वञी ॾिसजो सूरत हूद ॾिसजो सूरत आराफ ॾिसजो सभिनी नबियनि जो पैगाम छा हो सभिनी जूं तकरीरूं छा हुयूं हज़रत नूह नबी थो कुरान में चवे या कौमे बुदुल्लाह मालकुम मिन इलाहिन गैरु नूह नबी चए थो ऐ मुंहिंजी कौम अल्लाह जी इबादत कयो हुकुम ऐं हाकिम रब अथो सुभान अल्लाह सुन जा हल ॻाल्हि सम्झो था एक तो चवे नूह नबी तकरीर थोड़ी आहे हज़रत हूद अलैहिस्सलाम तो चवे या कौमे बुदुल्लाह शुएब अलैहिस्सलाम चए थो या कौमे बुदुल्लाह ओ मुंहिंजा सोना तमाम नबियनि जा प्रोग्राम हिकिड़े ई लफ़्ज़ में तिखी तकरीर इधर उधर लवड़ा हणे वेठो मुला इहो इनखे चओ अबा तुंहिंजो सुर ॿुधो सिधो ये लवड़ो न हुजनि ॻाल्हि ॾिसो नबियनि जी केॾी मुख़्तसिर आहे देख नाहे तकरीर एतिरी आहे सभिनी नबियनि जी त अल्लाह जा बाना थी रहो अल्लाह जी इबादत कयो इबादत छाके चइबो आहे अब हेॾे सम्झो निमाज़ आहे ज़ोर सां रोज़ो हज ज़ोर सां ॻाल्हाए तो ॼट बि सम्झे हज भी इबादत खैरात भी इबादत ज़कात हाणे थोड़ो मां अञा ॻाल्हि खे वधायां हे त करण जूं शयूं तूं कई वई पर ज़िना न करण भी इबादत रब जे खौफ खां चोरी न करण भी इबादत ॿुधो जुआ न खेॾण भी इबादत परायो माल न खाइण भी इबादत सच ॻाल्हाइण कूड़ न मारण भी चओ इबादत जीअं करण वारियूं शयूं इबादत ईअं न करण वारियूं शयूं भी इबादत थी इन करे हाणे माना समझ त अल्लाह रसूल चवे कर त करण इबादत चवे त न कर त न करण इबादत हाणे इबादत जी माना में सारो दीन अची वियो त रब रसूल जो चयो वठो उनखे इबादत चइबो आहे इन लाइ ठाहिया विया
इंसान इन लाइ ठाहियो वियो आहे त अल्लाह रसूल जी ॻाल्हि वठूं, उन जा बाना थी रहो, उन जा अब्द माना जोर सां उन जो बानो थी रहो। इहो हुकुम आहे त तूं रब जी बानत खे क़बूल कर पंहिंजे इख्तियार सां। बाने थियण जी माना छा आहे? ये ना है तो तकरीर में वेठो अल्लाह जो बानो जदी में दोहे त पानी दबियो वञ, उते वरी नफ्स जो बानो। अगर नफ्स में ख्याल आयो तो पैसा वधीक मिलंदा त तूं अल्लाह रसूल जी ॻाल्हि खे छॾे हाणे नफ्स जो बानो थी वञ। चांहि जी प्यालीअ ते वेठो निमाज़ ते नथो अचे, अब इहो नफ्स जो बानो अल्लाह जो बानो। जोर सां ॻाल्हायो, वो अल्लाह जा बाना थोड़ा मिलंदा तव्हां। जेके शादीअ में भी रब रसूल जो हुकुम ॾिसनि, जेके गमीअ में भी रब रसूल जो हुकुम ॾिसनि, इन्हनि अब्दनि जो शान जेके रब रसूल जो हुकुम मञनि था, इन्हनि जो शान बादशाहन खां भी मथे आहे। बादशाहन खां भी अल्लाह जे तॾहिं हुजूर जन जी हाणे ॻाल्हि ॿुधो। हाणे मां उहा शइ सम्झाइण चाहियां थो जंहिंजो ही महीनो रखियल आहे। हुजूर जन मेराज ते वञनि पिया, ॿुधो सोनो करीम जन मेराज ते वञे पियो। रस्ते ते रब साईं पुछा कई त सोना तूं जेको चाहे तोखे ओड़ो नबी बनाया। ॿियनि नबियनि खां पुछो कोन अथमि, जीअं चाहियुमि बनायो मान। तोखां पुछां थो पियो त तूं बादशाह नबी थींदे या अब्द नबी थींदे, बानो नबी थींदे, जेको तूं चाहींदे मां अल्लाह ईअं तोखे बणाईंदुसि। इहो असांजे नबीअ जो शान आहे जो अल्लाह साईं इहो शेर हज़रत हसन भी चयो आहे, व आसनु मिन कलम तरकतु ऐनी व अजमलु मिन कलम तलिदिन निसाउ। ऐ सोना एड़ी अख नाए जेड़ो तो जेड़ो हुस्न कह ॾिठो हुजे, एड़ी माउ नहीं जो त जेड़ो ॿार कोई ॼणे। ॿुधो वअसनु मिन कलम तरकतु ऐनी वअजमल मिन कलम तलिदिन निसाउ। खुलिकत मुबर्रअम मिन कुल्लि ऐबिन कअन्नक कद खुलिकत कमा तशाउ। ऐ सोना तू त ईअं ठाहियो वियो आहे जो तू पाण रब खे ॿुधाईंदो वियो आहे त हीअं ठाहो हीअं ठाहो। रब वरी तुंहिंजे चवण ते तोखे ठाहे अहिड़ो हसीन बनायो। एॾे भी पूछे त तू कहिड़ो नबी थींदे, इहो भी इशारो ॾे हा त पुछे थो। इहो त कमाल आहे असांजे नबीअ जो। हिजट चवंदा आहिनि देवबंदी नबीअ खे न आहिनि मञींदा, बेअदब नोचरिया। जहिड़ो अदब उलमाए देवबंद में आहे शायद तोखे काथे मिले। मौलाना मोहम्मद कासिम नानोतवी रहमतुल्लाह अलैह। ॿुधो असां देवबंद जो सरदार तालुम देवबंद कायमी मदरसो न कयो, उन जे लाइ चवनि था हज ते वियो त मदीने में 3 ॾींहं रहियो। जे बाबा जल्दी हाणे ॿाहिरि हलो, माण्हुनि चयोसीं मदीने में अञा वक़्त रहूं। फरमाओ न मां नथो रही सघां। पुछो साईं छो? फरमाओ 3 ॾींहं न खाधो अथमि न पीतो अथमि। सम्झां थो त रसूल जा कदम मदीने में लॻल आहिनि। काथे पेशाब कयां, काथे पाखानो कयां, काथे मां वियां पेरे उघाड़ो घुमंदो रहियो, गोॾनि ते घुमे पियो, पेर भी न पियो रखे, गोॾा छिलजी विया। फरमाऊं 3 ॾींहंनि खां वधीक मां बुखियो उञो रही नथो सघां। इन करे यार महबूब जे मुल्क में पेशाब भी न कंदुसि। अब हिन खे कहिड़ी ख़बर? ये उलमाए देवबंद जन लिखियो आदम अलैहिस्सलाम रोई करे रब खे राज़ी कयो। ॿुधो ॿुधो तवज्जो सां सुनो, हुजूर जी बस ॿुधो। रोई रब्बना ज़लमना अनफुसना पढ़ी रब खे आदम कंहिंखे राज़ी कयो। ज़ोर सां नूह नबी भी रोई करे
रब के आजिज़ी जारी करे रब के राज़ी कयो। इब्राहिम नबी बाह में पई रब के राज़ी कयो। इस्माइल नबी कातिय जे हेठां सुम्ही रब के राज़ी कयो। मूसा अलैहिस्सलाम रोई रब के राज़ी कयो। यूसुफ अलैहिस्सलाम कैद में पई रब के राज़ी कयो। याकूब अलैहिस्सलाम पुत्र जी जुदाई में रोई करे रब के राज़ी कयो। ॿुधो सभिनी नबियनि रब के राज़ी कयो, पर रब तो फरमाए वलसौफ युतीका रब्बुका फतरज़ा। ऐ सोना तोखे एतिरो ॾींदुसि जो मां रब तोखे राज़ी कंदुसि। ॿिया सभु रब खे राज़ी था कनि, पर रब साईं चए थो त सोना तोखे ॾेई तोखे राज़ी कंदुसि। नारे तकबीर, शान मुस्तफा, उलमाए हक, उलमाए देवबंद, जमीयत उलमाए इस्लाम। दोस्तों समझो तो नबी साईं जो मकाम हो। रब पुछन पया मेराज जी रात तो तू अल्लाह फरमायो तू बादशाह नबी थींदे या अब्द नबी थींदे। पुछन था चाहत पुछन था जेड़ो चवे एड़ो बनाया। हुजूर जन फरमायो ॿुधो मुझे सोने फरमायो मुंहिंजा ब वज़ीर आसमानन ते हैं, ब वज़ीर धरती ते हैं। धरती जा वज़ीर अबू बकर उमर आहिन, आसमानन जा वज़ीर जिब्रील ऐं मीकाईल आहिन। समझो था इन अंधारीअ खे ख़बर अञा ताईं न पई आहे। ए कारे कपड़े वारे खे अञा ई पतो न पियो आहे। ये वज़ीर हुजूर सां गॾु सुता पिया थी, अञा बि क़बर में वज़ीर बनिया था। बादशाह सां गॾु वज़ीर वेठा थी। ओ ॿुध सोना थोड़ो तवजो, मां त चवंदो आहियां साहबा जे विच में थोड़ी झलक ॾियां तव्हांखे। हे ॾिसो हिन में छा पियो आहे। पाणी आहे न, हिन खे रंग आहे, पाणीअ खे रंग आहे। पाणीअ हिन में मिट्टी विझंदासीं त वाह जो पाणी थी वेंदो। आहे वाह जो पाणी न थींदो। हिन में वाह जो पाणी मेरो नज़रंदो आहे न, छो नज़रंदो आहे? हुनमें मिट्टी मिलियल हूंदी आहे। हिन में मिट्टी विझंदासीं त वाह जो पाणी थी वेंदो। हिन में खीर जो चुको विझंदासीं त अछो पाणी थी वेंदो। जेकॾहिं ॻाढ़ी शरबत विझंदासीं त ॻाढ़ो पाणी थी वेंदो। सम्झो सम्झो थोरो तवजो। हिन में जेकॾहिं साई शरबत विझंदासीं त जहिड़ी शरबत भरींदव ओड़ो थी वेंदो। ॻाल्हि सम्झो था न? पाणीअ में रंग ये सहाबा जे रंग जे लाइ कुरान थो फरमाए ऐं नबी इन्हनि खे जाहिलियत जा रंग कढी इन्हनि खे शीशो बना युज़क्कीहिम। नबी सहाबा जा जाहिलियत जा रंग कढी छॾिया, पोइ पंहिंजा सोने करीम रंग भरिया उन्हनि में। सिद्दीक़ में सिदाकत पंहिंजी न थी, सोने मोहम्मद जो भरियल रंग आहे। नारे तकबीर, शान सहाबा, मकाम सहाबा, किरदार सहाबा। हज़रत उमर में अदालत पंहिंजी न थी, सोने करीम जो रंग भरियल आहे। हज़रत उस्मान में सखावत ऐं हया पंहिंजो न थी, नबीअ जो भरियल थी। अलीअ में बहादुरी पंहिंजी न थी, रसूलुल्लाह तरबियत करे अलीअ खे बहादुर पंहिंजी बहादुरी भरी थी। ईअं अबू उबैदा बिन जराह में इल्म, अब्दुल्लाह इब्न अब्बास में इल्म जा शाखूं सोने मोहम्मद वहायूं थी। ये नबी साईं जा शीशा थी, जंहिंमें रबी नबीअ जा कमाल वारा रंग झलकनि था। सहाबीअ जो मुनकिरा त रसूल जे कमाल जो मुनकिरा। चो कमाल जो मुनकिर काफिरा, चो नबी भी कमाल वारो त यारन जा रंग भी कमाल। समझो तो हुजूर जन फरमाए ही मुंहिंजा ज़मीनी वज़ीर वो आसमानी वज़ीर। रब मूंखां पुछे पियो त तूं बादशाह नबी थींदे या बानो नबी थींदे, त मूंखे वज़ीर जिब्रील पंहिंजे इशारो हेठि कयो त हेठि भर खणजांइ। हीअं इशारो कई हेठि, मुंहिंजी दिलि में बि आयो
तो दुनिया की बादशाही 4 दिन की चांदनी बाकी अंधेरी रात। बेनजीर घना दी बादशाह हाने गोलीअ जो बल बनजी वनी सुमी पई मिट्टीअ जो ढेर। दुनिया की बादशाही तो इहा है ना अज टाटा जे हाने वो आसिफ सरदारी दंद खड़काईंदो पियो। खुर्शीद साहब उते अस्पताल में सुतो पियो थवे दिल वारी अदा सां बीमार। अरे बादशाही आहे न नवाज साहिब ओ होदे पेशाब कंदो पियो काथे घर में न था छॾे। इंग्लैंड वेठो दुनिया में मां तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॿुधायां पोइ तव्हांखे मज़ो ई ॿुधो ॻाल्हि सम्झण में आसानी थिए। ॿुधो असांजो मदरसो जेको आहे न कंदकोट में उहो भिक में आहे एसएसपी साहब जो बंगलो आहे उनजे भिक में मदरसो। वो एसपी साहब जॾहिं वेंदो आहे त मां उन नौकर हिकिड़ो उनजो नौकर बूट पालिश कंदो आहे वीचारो घर ॿुहारी ॿुहारी ॾींदो आहे निमाज़ पढ़ंदो आहे। मां उनखां पुछो रे हैदर रज़ा इहो सुठो माण्हू हुयो इहो एसपी त मूंखे चईं वॾो हरामी ख़ुदा कढियुसि कंदड़ तबाह थिए। अब बादशाह जी इज़त इहा आहे न मुंह ते हर को खुशामद कंदो आहे साईं तूं वॾेरो आहे असांजो साईं साईं निकितो त चवंदो वॾो हरामी अथई वॾो। अब आहे या न आहे अल्लाह जे पाने जो शान वॾो आहे। ॿुधो हुज़ूर जन फरमायो मां सम्झुमि त बादशाही लाइक़ रब ज़ुल जलाल ते आहे। बादशाही कंहिंजे लाइक़ हज़रत अलीअ जी ॻाल्हि ॿुधाई आहे मां। अली साईं जे साम्हूं हिकिड़ो बादशाह वॾे नवाब खान जो पुट वञे पियो सीटियो ईअं हज़रत अली साईं उन छोरे खे सॾु कयो ताल तफज़ल माई हेरिया रे मूंसां हिते चे वो छोरो चवण लॻो साईं तारीफ़ नहीं मूंखे सुञाणियो था त हैदर इकरार फरमायो हा चङी तरह सुञाणियां थो तूं ॿिनि पलीत रस्तनि खां आयो आहीं हिकु अबे जो पलीत रस्तो ॿियो अम्मा जो पलीत रस्तो। इमरान खान वरी टे पोएं रस्ते को निकतो आए त सब पलीत रस्ते को निकतल। गाल समझो अली साईं मिट्टी पलीत कंदो आहे वॾेरनि खाननि अली अली वो बहादुर ने कंहिंजी परवाह कई असांजा थोरी चवंदा वरी कुझु रियायत कयूं न त नाराज़ न थी वञे। अली साईं तो चवे उनखे चरिया इस्तन जो पाण कंदो आहियां या नौकरनि खां कराईंदो आहियां इन से पाण भंगी या कोई दाजलाई सीटा तो करे। गाल समझो अच्छा अलाए न त हुजूर जन फरमायो दुनिया जा बादशाह ऐबनाक बादशाही उन जी जंहिंजी बादशाही जो सिज कॾहिं न लहे बादशाही उन रब जी आहे जेको सुभान सभिनी ऐबनि खां पाक। अब बादशाही कंदी आहे अल्लाह। हुजूर जन फरमाओ साईं शान शाह आज़म बादशाह मुअज़्ज़म तव्हांजी ज़ात आहे मां तव्हांजो बानो थी रहंदुसि। छा चयो हुजूर जन मां तव्हांजो बानो थी रहंदुसि। रब साईं तो फरमाए ऐ सोना तूं पाण चूंडे बानप खे खयो आहे ऐं मां अल्लाह जी आदत आहे मन तवाज़ा लिल्लाहि रफ़अहुल्लाह जेको हेठि थींदो मां उनखे मथे खणंदो आहियां। कणक जो दाणो हेठि पवंदो मथे ईंदो सीटबो त पोइ कटबो न सम्झो असां हेठि थींदो त मथे ईंदो। ऐं नबी तूं बानप खे खयो आहे तूं हेठियों पासो खयो आहे त ॿुध मां रब जी आदत आहे हेठें खे मथे खणंदो आहियां। इन करे ॿियनि नबियनि खे कुर्ब ॾिनुमि फर्श ते तोखे अॼु कुर्ब ॾींदुसि अर्श खां बि मथे ई मथे। ॻाल्हि सम्झो इहा अबदियत जो कमाल। इन जे करे ॾिसो नबी साईं ज़मीन ते सैर पिया कनि त बि अब्द थो चवेसि सुबहानल्लज़ी असरा बेअब्दिही असरा बेअब्दिही असरा बेहबीबिही नहीं असरा बेरसूलिही नहीं। छो त नबी पाण चॉइस कई आहे पाण चूंड करे अबदियत ऐं बानप खई आहे। रब भी उन्हीं लकब सां सॾेसि तो पाक आहे उहो रब जंहिं सैर करायो पंहिंजे बाने खे।
ए ज़मीन जो सह जने आसमानन ते वियो मथे खां मथे वयो रब जो इंतहाई कुर्ब मिलियो उते छा थो चवेस फअौहा इला अब्दिही मा औहा फरमाओ नबी ज़मीन ते भी अब्द आसमानन ते भी अब्दा ए जट छो थो भुलाए ते मोहम्मद में मेराज ते वाक़ो खत्म थी वियो ते बसर हो के अरसां पे जा कोई न सकदा ए जट पियो चवे बसर हो के अरसां पे जा कोई न सकदा इथां चुप दी गाले के अला कोई न सकदा ए रियासती पे फक है असारो रियासती भी जीरो वेठो उन जो बस खराब आ और चरिया बसर हो के अरसां पे जा ए मोहम्मद जिता चुप दी जाओ अल्लाह ए मोहम्मद जाते सॼे नबी खामोश हूंदा उते ॻाल्हाइण वारो सोनो मोहम्मद नारे तकबीर शान मुस्तफा मकाम मुस्तफा मां तव्हां खां पुछां थो गांव कबूतर उड़न तव्हां के फर्क पवंदो फोटू वोटू कढी करे नेट ते रखंदव से असांजे ॻोठ में कबूतर उड़न था इहो को कमाल आहे कबूतर तो उड़ंदो आहे इहो त सभु को ॾिसंदो आहे कबूतर उड़ंदो आहे पर जेकॾहिं तव्हांजो मुला मस्जिद जो उड़े त फोटू कढंदव न कढंदव नेट ते रखंदव न रखंदव कमाल तॾहिं आहे जेका न उड़ण वारी शइ मथे वञे न नूर फरिश्तो रोज हथ में हेठ मथे वञे इहो कमाल कहिड़ो आहे चूतिया कमाल तॾहिं आहे जो बशर ऐं अब्द थी करे अरसन जूं मंज़िलूं तय करे अचे भुला न माण्हुनि खे उल्टो सिधो थो करे ओ मुंहिंजा सोना अबदियत जो वॾो शान आहे पाना थी रहो हुजूर फरमायो मां पानत सिखारण आयो आहियां त रब जा पाना थी रहो पाने जी माना मां तव्हांखे सम्झाई त कंहिंजो हुकुम मञिबो अल्लाह अल्लाह जे रसूल जो हुकुम बस इहो हुन जो बानो आहे ॿुधो ॿियनि अवा जंहिंमहिल ख़तम जी ॻाल्हि कयो त पोइ चिठी ठका कढा मां अध में ई ख़तमु कंदुसि ॻाल्हि सम्झो थोरी तवजे सां त फरमाऊं बानो नबी ऐं मां बानब सिखारण आयो आहियां ऐं बाने जो शान चो बादशाहन खां मथे आहे मां दुआ थो कयां ए सॼी जमात अल्लाह इन्हनि खे मदीनो घुमाए ॿुधो जेके ॾिसी आया आहिनि असांखे अल्लाह कई दफ़ा उते घुरायो आहे विया आहियूं मदीने में ऐं 2-3 दफ़ा अल्लाह हुजूर जी ख़ुदि ज़ियारत बि कराई आहे अल्हम्दुलिल्लाह इहो इन करे ॿुधायां थो हे ॼट चवंदा आहिनि देवबंदियुनि खे ज़ियारत न थींदी आहे न त ॿुधायां कोन पर हिन ख़बर हुजे असांजे अल्हम्दुलिल्लाह जमात में भी इते ही खोड़ वेठा हूंदा जिन खे सोने करीम जी ज़ियारत निंदर में थियनि हा तव्हांखे ख़बर कोन थी पई पर असांजी आदत आहे असांजी जमात ॿुधाईंदी न तूं ठकाव घणा हणंदो ऐं ॿुधो थोरो तवजे सां त मुंहिंजे सोने करीम जो मदीनो तव्हां ॾिसंदव उते ॾिसो वॾा वॾा बादशाह वॾा नवाब अॻो पोयों फौज असां वेठा हुआसीं वॾा बादशाह आया 2-3 ॼणा वॾी फौज हुन सां माण्हू परे कयूं उहे हुजूर जे साम्हूं मां ॾिसां पियो जंहिंखे रब अब्द सॾियो आहे पानो सॾियो आहे पंहिंजो बानो सॾियो आहे जेको रब जो बानो रोज़े अतर में आरामी पियो आहे अॼु बि बादशाह उते सलामी भरनि था देखो त अल्लाह जे बाने जो शान जोर सां ॻाल्हायो इहो मसइलो चलो सम्झाए वठां त पोइ तकरीर ख़तम थो कयां ॻाल्हि सम्झो त अल्लाह जा बाना थी रहंदो हिते बि तव्हांजी बादशाह खां मथे शान माण्हू साम्हूं बि तारीफ़ कंदो त परपुट बि तारीफ़ कंदो पर नफ्स जा शैतान जा रन जा ज़ाल जा ॿारनि जा अॼु दुनिया जा पाना थियो त बर्बाद थी वेंदो अल्लाह जा पाना थियो इहो मक़सद ज़िंदगी है मक़सद ज़िंदगी है ताअत हक़ न कि फिक्रे जहां में पढ़ना अल्लाह वारो थोड़ो तवज्जो कर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि हिकिड़ो मिसाल ॿुधायां इब्राहिम आदम अल्हम्दुलिल्लाह असां वलियन जे मञण वारा आहियूं ऐं वलियन जी करामत भी बरहक आहे
वलियन जी करामत भी सचो वली करामत वारो वली बरहक वलिया छो त बीबी मरियम वलियानी जी असहाबे का वलिया आया आसिफ बिन बरखिया सुलेमान अलैहिस्सलाम जो यो वलिया सहाबा जो वली वलिया करामतों हन वलियन जो करामातुल औलिया हक़ुन वलियन जी जो करामत बरहक हजरत इब्राहिम अदम बलख जो बादशाह अल्लाह से उनके पांजो बना बानो बनायो बादशाही तख्त छड़े वनी दरिया के किनारे ते बैठो पुराने चोले के चटियूं हेडो वरी वजीर बोलींदा वतन त बादशाह एड़ो असा के मिलंदो काथे यार इन के वठी वे हाणे वयो काले बोलींदा वे अचन त दरिया के किनारे ते पांजी कमीज के टाका हथ जी सुई सा पे वणे त वजीरन जो साईं हलो ते दर्जी इंतजार में तवां जे लाइ पट जा जोड़ा तैयार पिया हन सेजू तैयार पयूं हन तख्त ताज पयो तवां जो सोना चांदी जा खजाना तवां जे लाइ साईं तवां मिट्टीअ ते अची वेठा आहियो हलो ने बादशाही कयो हिय अखियूं मथे करे गाड़ियूं करे उन अल्लाह वारे चयो पंहिंजे वजीरन के सुञाणे ओ चरियो मां अल्लाह जो बानो थी वियो आहियां मुंहिंजो ग्रेड मथे चढ़ी वियो आहे मां टके जो बादशाह हाणे न थी गाल समझो था वजीर भी सियाना उन्हनि जो सही छा में ग्रेड चढ़ी वियो थी वेठो त मिट्टीअ ते आज सिलाई तो पाण तो हथ जी सुई सां करे वेठो पुरानो चोलो पियो थी छा में ग्रेड चढ़ी वियो थी अच्छा चरियो बादशाहन खे के मञींदा हिन के माण्हू तव्हां इमरान खे मञो था जोर सां मां हिकड़ी दिल जी गोरी मिलदी आ 80 रुपए पतो मिलदो वठंदो हिकड़ी खाइंदो आ रात में सजे उहा वठण में तो मां के 2-3 महीना अॻु में मन मेडिकल वाले जो साईं 400 रुपया कढो अरे अबा एक ही मिनट में 400 रुपया ना 10 15 20 400 रुपया 80 रुपए वाली दवा 400 रुपए जैसे इमरान खान जी बादशाही हाने जदी वो पतो वठंदो आ त चंदो आ दिल में त काथों कारियूं पणा पर चंदो आ त बात के छो खराब के आरामी तो ही आए हवाए के गडो चक पातो तो जे गडो त आहे हण जो वधी था चवास ए त गडो त आहे ओ वधी का था चवास हवा ए बादशाह ने के कुछ मानू मनीदा कुछ गारियूं दींदा कुछ हां सही त हजरत इब्राहिम अदम रहमतुल्लाह उन वजीरन के जो अरे आगे तवां जो बादशाह होस ना हाने मुजो ग्रेड वधी वियो मां रब जो बानो आ जबसे की बाना ता के छा मिलियो मथे बैठा त मिट्टी ते त हे कढे सुई हथ जी जैसा सिलाई जो करे ना चोले जो फाटल वो टुकड़ो वो कढी करे हे उछले दरिया में मछली के चली ये सुई कढी दियो एकड़ी नंढड़ी मछली वात में वो सुई खणी करे हे मोह कढी पी रही हजरत न का बती चे अंधो डिठो मुजो ग्रेड अगे छड़ो मानन ते हुकुम हलंदो अल्लाह जो पानो थियो आ त हाने मछू की मुजो हुकुम बने सुभान अल्लाह जी पान पवती से अल्लाह जी पान प बस आखिरी के सो तो बुधाया नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो एकड़ो खास नौकर हो तवज्जो आए अल्लाह जे पानन जे नौकरन जो शान तो बुधाया अल्लाह जे माने जो शान का अर्शन का मथे आ पर उन जे नौकर जी गाल तो बुधाया नबी साईं जो खास नौकर हो थी सके तो त सिंधी हुजे माता हकीक न कहिया थी सके तो सिंधी हुजे भी मता महर थी सके तो तवा की खुश करने दे लाइ तवा नालो बाबा सिंधी काठों तो समझाऊं उनकी ताकीद तो न कहिया सिंधी उन जे नाले का तो समझाऊं जो उन जो नालो हो मेहरान छा नालो मेहरान असा जे सिंधो दरिया के चोंदा छोरन के त चंगी तरह खबर होंदी लबे मेहरान अब आए ना कह सखर में बाग लब माना किनारो लब माना चप दरिया के भी त चप होंदा न एकड़ो होडो बंद एकड़ो एडो बंद आ ये किनारो चबो
चप के किनारो वात जो माना ॿाहिरियों किनारो वात जो दरिया जे किनारे के लब चइबो आहे ऐं मेरान इन असांजे सिंधो दरिया जो नालो थवे जोर सां अब आज सिंधी भी पढ़ानी पे दिन वञूं गाड़ी जो कोई मास्टर न था कम कर ये दरिया जो नालो आहे मेरान समझो था न त नबी जे उन खास नौकर जो नालो भी हुयो जोर सां मेरान नबी साईं जा सामान खई पियो हले रस्ते ते जहाज में सामान मथे ते अदर अबू बकर साईं चुस मां जा भी बटपड़ खई हल उन जा भी खई वरी बे साहबी चुस मां जा भी खई हल उन जा भी खई वरी टे चुस मो जा भी खई हल उन जा भी खई अब हे लो सामान विचारे जे मथो हे को सिंधी साग सगारो मुर्जो त हुजूर जन जी निगाह जो ये फेराए दिठो अड़े मावारे मेहरान जे मथो त एडो सामान संगतिन विधो आ हुजूर जन दिसी मजाक में चो अंत सफीना मेहरान अंत सफीना मेहरान तू त बेड़ो थियो आ सफीनो बणजी वयो सुभान अल्लाह अब छा चउस त सफीना माना अरबी जो एकड़ो लफ्ज भी याद न कंदो बाकी अंग्रेजी कुल पढ़ियल अब आप बेड़े के अरबी में छा चइबो जोर सां तो हुजूर ऐं सहाबा में आदत हुई नबी साईं मजाक में भी जेको नालो रखियो न पांजो नालो मिटाए सोने जो नालो पाण बुधाईंदा तव्हां ॾिसो अबू हुरैरे जो नालो तव्हांखे असली याद हुजे अला ना अबू हुरैरा ॿुधो थवे न इन जो हदीसो अबू हुरैरा हुरैरा हिरतुन जो तस्वीर माना नंढड़िन बिल्लिन जो पी छा हो त बिल्लियूं पयूं सियारे में नंढड़ियूं बलूंगड़ा उहे ॾकिन पिया हज़रत वरी पंहिंजे बाहन में उन्हनि खे विझी ॿ बिलूंगड़ा हेॾो ॿ हेॾो विझी हीअं उन्हनि खे गरम कंदो मस्जिद ॾे आयो त हुजूर जन कुदरती वेठा त हिन हथ ईअं सिधा जो कया तो बिलूंगड़ा ॿाहिरि निकिरी आया तो हुजूर जन मजाक में चो अब्दुर्रहमान अंत अबू हुरैरा और अब्दुर्रहमान नालो अरे अब्दुर्रहमान तू त बिलिन जो पी थी वयो हाने से खबर ही ना है त असली नालो न जो छा हो बोले बोले को लहे त वनी लहे न त जेको पुछंदो हो हजरत अब्दुर्रहमान खां मसमू का नालो छाती चंदो अना अबू हुरैरा मां अबू हुरैरा असा यो नालो केड़ो फरमा मुझे महबूब जो दिनल मुझे आ साहबा के अली साईं जो गाल बुधाया हैदर करार तो फरमाए मुझो नालो अली अब्बे रखियो अम्मा नालो हैदर रखियो पर मां मिट्टीअ ते मस्जिद में सुतो पयो हुजूर जन पंहिंजे पोछण मुबारक सां कपड़े सां मुझे जिस्म ते मिट्टी लगल ही छंडन भी पया मुखे चन पिया कुम या अबा तुराब ऐ मिट्टीअ जा पी उथी ऐ मिट्टीअ जा पी उथी मां उथम फरमाओ अबे जो नालो भी सुनो अम्मा जो नालो भी ठीक आ पर मुखे वणंदो नालो थवे अबू तुराब जो सोने महबूब जो बख्शल नालो ये साहबा के नाला हुजूर जा वणंदा त इनी साहबी जो जेको नौकर हो जो मेहरान नालो हो न हाने तव हदीस जा किताब पढ़ींदा उन में इन जो नालो सफीना लिखियल होंदो ऐं ॿुधो इहो थो चवे सफीना मेहरान थो चवे खुदा जो कसम हुजूर जने मुझे बेड़ो चयो लफ्ज निकतो हुजूर जो मुझे मथे ता पार लही वियो फरिश्ता लाए मूंसां गॾिजी विया हाने सतन उठन जो बार भी मां मुझे मथो रखो उठन सां गॾु पंध करायो उठ थकी पवंदा पर मांजे नाले जी बरकत जे करे रब मुखे थकण छॾे भाई हुजूर जे नाले जी बरकत ॻाल्हि समझो सही इहो तो चवे ॿुधो बस आखिरी ॻाल्हि इहो चवे तो त साईं हुजूर जन बुरको मटाए विया असां चयोसीं त अफ्रीका जे जंगल में झंडो हणंदासीं इस्लाम जो जिहाद कंदासीं जंगलनि खे भी कलमो पढ़ाईंदासीं अॼु भी अफ्रीका में वॾा वॾा जंगल अॻे त हिते भी हूंदा हाणे ख़त्म थी विया माण्हू ई पाण जंगली थी विया हाणे सूअर थियण जी ज़रूरत सूअर वीचारे चए थो असां लड़ी था वञूं हाणे ॿिया असांजी जाइ ते खोड़ वेठा घुमंदा वठो बंदूक खयूं ईंदो
कड़ पैसा अब आहे या नहीं असां वटि तो अफ्रीका में भी कटजी विया आहिनि जंगल पर अञा भी अल्हम्दुलिल्लाह अफ्रीका में जंगल अञा भी आहिनि मुस्काट ये तमाम बड़ा बड़ा जेके नंढा इलाका आहिनि वॾा जंगल त हे चए थो असां जंगल काटियो से सहाबा जंगल काटियो कैंप लगाई खीमा खोड़िया से पानी भी उते वेझो हो सुबह जो मां सैर कंदो जंगल में सफीना थो चवे सफीना माना यो तो देवे त मां घुमंदो ये निकरी जो जंग में भूली विस घाटो जंगो माचो वञा तो मोटी कैंप दे पर अलाए काथे वञी निकतो असर जो वक्त थियो ओचतो ही माना फिक्र में बीठो ओचतो ही मुझे सामो एकड़े वण जी झाड़न मंझा दांद जेडो बबर सिंह हेडे बारन सा भाव करे जो बीठो मुझे मां समझ त न भजी सघंदुस न वण ते चढ़ी सघंदो हे मारी दो मां हैरान थी त छा कयां बस दिल में आयो मां उन सिंह के चयो अन सफीनतु मौला रसूलुल्लाह अन सफीनतु मौला रसूलुल्लाह मां सफीनो आया हम सोने मोहम्मद मुस्तफा जो नौकर बस एतरे चवण जी देर हुई सिंह मुझे पेरन के चटण भी दियो मां जो खाईंदो पर खाए न पियो पुछ जो इशारो करे पियो मथों चढ़ मां समझी न पियो सघां त चवे छा थो घड़ी घड़ी पुछ जा इशारा वरी चटे मुके वरी पुछ जा इशारा मां जो खाईंदो हिते खाईंदो मां समझो त चवे तो मथों चढ़ पो मां जो मारे त मारे चढ़ी तो या अब चढ़ी जो वेठो मां मथों तो भजाईंदो उन साहबा जी कैंप में छड़े वरी हे भां कंदो बाहर निकतो जन बुधाए पियो तमा मोहम्मद रसूलुल्लाह जे नौकरन जो भी सिंह नौकरन गाल समझो था अब है मां कहीं तारीफ सोने मोहम्मद करीम अरबिया जी जो अरबिया जा यार तमाम भी पाना थी रांदो तो मथे चढ़ंदो बानो छा के चबो अगे बाना विकाम बा बस आखिरी गाल समझो बाना विकाम बा वो एकड़ो बानो पे विकाम जे त मालिक पुछ सड़े वठा सही तो के छा खाइंदो छा जैसे मालिक जे को खाराइंदो जे पियंदो चाहे जैसे जे को मालिक पियारींदो कपड़ा केड़ा पाइंदो काटन या आम कपड़ा चने से जे को मालिक पाराइंदो तोड़ी गुण पाराए जे रंदो का थिया जैसे उस ते सुमाए या छाव ते मालिक जा जड़े तो जो पानी चॉइस पांजो ख्याल भी अथी कोन छी जे हा साईं मुजो चॉइस हलिया मुंजी चाहत हलिया त यकीनन मां बादशाह थिया पर न मां बानो थी आयो आया त बाने जो पांजो मतलब न हुंदो आ जेको मालिक पियो करे उनखे मञणो पवंदो नौकर जो पांजो ख्याल थोरे हलंदो कंहिंजो मालिक आकायो गाल समझो था अलाए मसलो इहो ही आ तमा असां भी बाना थी रहूं अल्लाह रसूल जा माना छा जेको खाराए तभी शुक्र न खाराए तभी सब्र जो जेड़े हाल में रखे सेहतमंद रखे बीमार रखे मथे विहारे हेठ विहारे गुरबत दे इज्जत दे जिल्लत दे जो कुछ रखे तू चौ रब मां तो जो बानो जेड़े हाल में रखे तो जो दर न छड़ींदुस केड़ा केड़ा पढ़ंदो नमाज ये ईद नमाज ना ईद के लाइ वॾा हथ माण्हू मथे कंदा असांजो इलाइक़ो भरूच को आहे न मां दोस्तनि खे ॿुधाईंदा आहियूं त हिकिड़ो मौलवी साहिब ज़ोर सां तक़रीर कयईं जहिड़े जेको बेनमाज़ी आहे न इहो सूअर त बरोचनि चयो बरोच गिरी करे न मरी वियो बिली कई त जान छुटी हिननि जी बिली भली गिरी ख़राब अब बरोचनि जोड़े वठो हिन मौलवीअ खे बनाए छा मौलवी साहिब सम्झी वियो पुछे अबा छो खैर का है जे साईं तवा चौ था का त बेनमाज़ी सूअर असा नमाज त न पढ़दा असा सूअर जे अबा ईद नमाज पढ़दा जे हा साईं ईद त नंढा वॾा पढ़दा जे माशाअल्लाह तवा भी 12 महीने जा नमाज़ी हो मां त बेनमाज़ी के सूअर तवा के 12 महीने जा हो 8 ॾींहं जा नमाज़ी
अब रोज पढ़ो उन जा बाना थी रहो घर में भी बाना ओताक में भी बाना मशीन ते भी बाना जमीन ते भी बाना बनीअ ते भी बाना ॿुधो हर जाइ ते पानप तव्हां खां परे न थींदी इन करे रब रसूल जो हुकुम पुछो त साईं शादी कयूं था बाना हूं रब छा थो चवे पुछो साईं गमी आई या टीजो बारो चालियो छा थो चवे रब रसूल असां उहे कंदासीं छो त असां रब जा पाना आहियूं इन में सारो दीन अची वियो या न अची बस दुआ कयो तव्हां सॼो दीन सभिनी नबियनि जी तकरीर में ॿुधियो जान सुठी रबना तक़ब्बल मिन्ना वफ़िक़ना लिमा तुहिब्बु व तर्ज़ा अल्लाहुम्मा इन्ना अला ज़िक्रिक व शुक्रिक व अला हुस्नि इबादतिक वफ़िक़ना लिमा तुहिब्बु व तर्ज़ा आसिना आक़िबतना फ़ी उमूरि कुल्लिहा व अजिरना मिन ख़िज़्यि दुनिया व अज़ाबिल आख़िरह बिरहमतिक या अरहमर राहिमीन।